तू ॾिना भी त नेननि खे ॻोढ़ा ॾिना, मां ज़माने में मुर्कूं विरहायां पियो। तू भरिया बाग भेले छॾिया, मां भरनि में बि ॿूटा लॻायां पियो। करमपुर ज़िले कश्मीर जो इहो अहम वाहिद शहर आहे जेको शहर ज़िले जे कबात, ज़िले शिकारपुर ऐं ज़िले कश्मीर कंदकोट जे संगम ते वाक़िअ आहे। करमपुर शहर खे चइनी तरफ़नि खां ज़रई ज़मीननि जी पखेड़ लातादाद हद ताईं आहे। करमपुर जे चइनी तरफ़नि खां इलाइक़े जा हज़ारे माण्हू ॿिज भाण समेत ॿियनि ज़रूरी शयुनि जी ख़रीदो फ़रोख़्त लाइ करमपुर शहर जो रुख़ कनि था। करमपुर में गुज़िरियल साल जीअं हिन साल बि नकुली ॿिज जी फ़रोख़्त आबादगार ऐं हारियुनि खे हाञो रसाइण लाइ करमपुर जे वापारियुनि पारां नकुली ॿिज जी पैकिंग जो सिलसिलो ज़ोर ऐं शोर सां जारी आहे। नकुली ॿिज करमपुर समेत ज़िले कश्मीर कंदकोट जे मुख़्तलिफ़ शहरनि गौसपुर, तंगवाणी, बडाणी, बख्शापुर ज़िले शिकारपुर जे फैज़ूलाड़ो, खानपुर जेकबाद ज़िले जे यूसी तोज ऐं यूसी बख्तियारपुर ऐं नंढनि वॾनि शहरनि ॾांहुं मोकिलियो वञे थो। यादि रहे त गुज़िरियल साल बि करमपुर जे मुनाफ़ाख़ोर वापारियुनि तरफ़ां नकुली ॿिज जे विकिरे सबबि आबादगारनि तोड़े ग़रीब हारियुनि खे फसल जी घटि उपत सबबि कापारी नुक़सानु पहुतो हो। हिन साल बि नकुली ॿिज जे विकिरे सबबि इलाइक़े जी ज़राअत आबादगारनि तोड़े ग़रीब हारियुनि ते कापारी नुक़सानु पहुचण जो अंदेशो आहे। सूबाई वज़ीर मीर शब्बीर अली ख़ान बिजाराणी, ज़िले चेयरमैन सरदार मीर महबूब अली ख़ान बिजाराणी, DC कश्मीर मुनवर अली मिठियाणी ऐं ॿिया वस वारा अॻिते अची करमपुर में विकिरो थींदड़ नकली ॿिज जे विकिरे जो नोटिस वठी मुलविस वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इलाइक़े जी ज़राअत आबादगारनि ग़रीब हारियुनि खे वॾे नुक़सान खां बचाइनि। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाराणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।